नाज़रीन, सॼे मुल्क जी कंधकोट में भी महांगाई उरूज ते पहुची वई आहे, जंहिं करे पूरे तबिको सख़्त परेशानी के मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। उन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। कदकोट में महंगाई चोट चढ़ी वई। रोज़ वहापे जे शयुनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। टमाटो, पटाटो, सब्जी फ्रूट जा अघ वधीक हुजण करे गरीब मज़दूर तबिको सख़्त परेशान। दाल, चावर, अटो, खंड जूं क़ीमतूं भी कंट्रोल खां ॿाहिरि। पटाटा जेको आहे पंहिंजो 40 रुपए किलो हुयो, त हाणे उहो जेको आहे 100 रुपए किलो थो हले। ये इमरान ख़ान जी हुकूमत में आयो आहे, महंगाई तमामु जेको आहे गरीब आवाम जी जेको चेले बन छॾी आहे। असां गुज़ारिश कयूं था पिया त वफ़ाक़ खां त महिरबानी करे जेको आहे कुझु ग़रीबनि ते जेको आराम कयो वञे, ग़रीबनि जी खाइण पीअण शयूं घटि में सस्तियूं कयूं वञनि। मुख़्तलिफ़ अशिया महांगी थींदे आहिनि त ग़रीब माण्हू जेके टमाटर, सब्जी ऐं पटाटा खाईंदा, उहे पटाटा बि आसमान सां छुअण लॻा आहिनि। हीअ इंतिज़ामिया अहिड़ी नाल इंतिज़ामिया आहे जंहिंजे करे का बि शइ घटण जे बजाए ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। सो ग़रीब माण्हुनि जो जीअं जंजाल थियो आहे, इंतिज़ामिया खे अपील था कयूं त ख़ुदा रा माण्हुनि जो रोज़मर्रा जे खाइण वारियूं शयुनि खे जो अघु घटायो वञे। जेका रिकवरी थी आहे उहा कहिड़ी सरकारी अमाउंट में आया आहिनि, जेकॾहिं सरकार ख़ुशहाल थियो आहे, जेको क़ौम जे लाइ, वतन जे लाइ, माण्हुनि जे लाइ जेका आहे सब्सिडी ॾेई सघनि, शयूं सस्ता करे सघनि, उहे कुझु न करे सघिया आहिनि। इन हाल आहिनि, अलाह इन्हनि खां जान छॾाए, इन लाइ जिदोजहद करणु घुरिजे। महांगाई उरूज ते पहुची चुको आहे। वञूं था सऊदी तरफ़ त 200-150 तक़रीबन पटाटा हलनि था, 200-250 रुपया टमाटा हलनि था। जेको ॿियो महांगाई आहे, मिसाल खंडु आहे, उहो 120-110 ताणी वञी पहुतो आहे। जेको गोश्त आहे, जेको 200 रुपये में हले पियो, उहो 400 रुपये में पहुतो आहे। ही कहिड़ो इमरान ख़ान आयो आहे, असांजे लाइ को वैल विझी छॾे। शहरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई सां गॾोगॾु हथरादू महांगाई भी कई पई वञे, जंहिं ख़िलाफ़ को बि एक्शन खणण वारो कोन्हे। मार्केट कमेटी, डिप्टी कमिश्नर ऐं ॿिया इदारा ख़ामोश बणियल आहिनि, जंहिं करे ग़रीब मज़दूर महांगाई जो बोझ बर्दाश्त करे रहियो आहे। शहरनि मुतालबो कयो त हथरादू महांगाई करण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे।